मक्के में जिंदगी गुजारो थी। इब्राहिम अलैहिस्सलाम शाम में रहे तो, मिस्र में तो रहे कलमे वारो, और बाबुल जो शहर छड़े के रस्ते में पहुतो हुआ, लेकिन पंहिंजे तबलीग में आ इहो ही इस्माइल हाणे अॼु नंढो सुभाणे वॾो, अॼु नंढो सुभाणे वॾो कलमे वारो, पर जरी जायो न है नबी दुआ जे मथों दुआ तो घुरे। इस्माइल जरी जायो न है, अम्मा सारा का औलाद न है, अम्मा हाजरा का औलाद न है, तो इब्राहिम अलैहिस्सलाम दुआ जे मथों दुआ तो घुरे, अल्लाह ओ मुंहिंजा मिठा रब औलाद न है, मुंहिंजा रब मां तुंहिंजो नबी आहियां, मुंहिंजा रब मूंखे बाहि में सटूं, तुंहिंजी महिरबानी थी जो बाहि मां बचावी। अल्लाह हाणे महिरबानी कर, दुश्मन जा घर भरिया थी, मां त तुंहिंजो नबी आहियां, रब पुट जी ज़रूरत आहे, अल्लाह मन यक बचा त ॾेई असीं चुना सेत करे कर खुदा ने निंगा। दुआ नबी तो घुरे, अल्लाह के सरे तो रब हवली मिन सालिहीन, नबी तो दुआ घुरे, ओ मुंहिंजा रब्बा मूंखे साले पुट ता फरमा। अल्लाह फरमाए नबी गलती न कर, पुट गुण तुंहिंजो कम आहे, बुर्दबार इस्माइल जहिड़ो सोनो पुट तोखे ॾियण मां अल्लाह जो कम आहे। कंहिंखां घुरियो मिलेसि या न मिलेसि, असां घुरंदासीं, असांखे बि सॾींदो, भले हे नंढड़ा नंढड़ा ॿिया अथव कोन हिते घुमण, हे ज़रड़ा ज़रड़ा किथां आया, कंहिं ॾिना, कंहिंजी महिरबानी आहे, उहो रब ॾींदो आहे। अॼु नंढो घुमण जहिड़ो छो, हलण जहिड़ो छो, इस्माइल नबी नबूवत जंहिंखे मिले, हसीन जमील सोनो शहज़ादो, ॻाल्हाए त दुनिया हैरान, दुश्मन भी हैरान थे, सजन तो सजना पर दुश्मन भी हैरान, घुमण में, ॻाल्हाइण में, खेलण मुड़कण में, हिकु पुट पीउ खे मोहबत एड़ी त वधी वई आहे दिलि जे अंदरि, जो इब्राहिम अलैहिस्सलाम जी याकूब अलैहिस्सलाम के यूसुफ सां मोहबत हो, हुन जा पुट भी घणा नबी जा, इब्राहिम जो पुट भी हिकिड़ो आहे, प्यारो भी ॾाढो आहे। अल्लाह फरमाए इब्राहिम अॻे न हुए त मां तो घुरे पियो, हाणे ॾिनो थमाए, हाणे वरी मां तो घुराए ॾिसां त वापसि ॾींदे या न ॾींदे। चएसि कीअं, निंड पियो आहे, हाणे महीनो शुरू थी वियो, ही ज़ुल जो महीनो आहे, सतो जो पियो आहे कलमे वारो, 7 8 9 ते निंड में जो पियो आहे, मथों ऐलान थिए तो इब्राहिम इस्माइल खपे, इस्माइल के कोहणो पवंदी, अल्लाह जे नाले इस्माइल के ज़िबे करणो पवंदी, अल्लाह जे नाले इस्माइल जी कुर्बानी रब साईं तोखां घुरे थो। इब्राहिम अलैहिस्सलाम दिल में सोचो, कंहिं नबी खां रब साईं पुट जी कुर्बानी न घुरी आहे, कई ख़ैरातूं कई, कई बकरियूं कुठाई, कई रिढूं कुठाई, पर पुट जहिड़ी शइ तवजो ई न हो। आख़िरी रात में समझी वियो त पुट सां मसलो हल न थींदो, फरमाए मुंहिंजा रब जे इस्माइल खपई त मां ॾियण में देरि नथो कयां, अल्लाह इस्माइल लखे हुजनि पर तुंहिंजो नालो सभिनि खां मथे आहे, हाणे जो हाणे मां ज़िबे करे थो छॾियां। उन वक़्तु घर आयो कि हाजरा ॻाल्हि ॿुधो, छा मसलो आहे, मुंहिंजे इस्माइल खे तड़करा, इस्माइल खे सुरमो पारा, झींगारे करे मूंखे ॾे दावत ते वरितियूं थो वञा, काठियूं कंदासीं, वापसि मोटींदासीं। उन महिल कलमे वारो इस्माइल पाण सुहिणो हो, वरी जो नवां कपिड़ा अची विया, तेल सुरमो लॻी वियो, त पराओ माण्हू ॾिसी नथो सघे त पीउ काॾे तके, जे मुंहिंजा पुट मूंसां हलणो पवंदो, जे बाबा काॾे तो वरितो हले, जे पुट हलंदासीं, दावत आहे, दावत कंहिंजी अल्लाह जी दावत आहे, तोखे अल्लाह जे नाले कोहणो दिलि में सोचई, पुट खे को नथो ॿुधाए, चाकू बि कयो अथई, रसो बि कयो अथई, अम्मा हाजरा घर में वेठी आहे, पीउ पुट निकिता आहिनि, अबे खे यकीन आहे त पुट खे मिना जे मैदान ते कोहनम, पर इब्राहिम तुंहिंजी दिलेरी खे सलाम आहे। तुंहिंजो बकर ईद उज़ई जे लाइ वरितो थी विकिणण जे लाइ, थोरे लेटे फटके न, नवा खुशी, नवा खुशी, नवा खुशी, अड़े मरई थो मिरगे बाबा बुज़, नवा खुशी, 15,000 वरितो त मथां कोई थड़पेस त मां को खंदे न कशो न कोई जा, 15,000 वरिती अथई, फटके थो महंगो। इस्माइल जहिड़ो नबी सोहणो शहज़ादो, पीउ चए थो हिकु इस्माइल आहे, 1000 ॾे, हाणे जीअं तूं चवे माण्हू करण लाइ तयार, पीउ पुट ॿई वञनि था जंग ॾे, मिना जे मैदान ॾे, अम्मा हाजरा घर में आहे, शैतान पहुतो, शैतान त अहिड़ी जंग ॻोल्हींदो आहे, सम्झो था न। शेख सादी रहमतुल्लाह अलैह ॿिया बुज़ुर्ग लिखंदा आहिनि, जेको निमाज़ ठुप नथो पढ़े, सफ़ा नथो पढ़े, उनखे कर्ज़ बि न ॾियो। छा कयो सभु ॻाल्हायो थोरो, कर्ज़ बि साईं छो कर्ज़ न ॾियूंसि, छो जेको अल्लाह जो कर्ज़ नथो ॾे त तोखे वरी कर्ज़ काॾो ॾींदो, सम्झो था की न, जेको अल्लाह जो कर्ज़ नथो ॾे। हाणे इब्राहिम अलैहिस्सलाम में ॾिसो कर्ज़ कीअं थो वापसि, रब फरमाए इस्माइल कोहणो पवंदो, आदुर सही
भई विया रस्ते आसी वाल एड़ो शैतान पहुतो अम्मा हाजरा जो दरवाजो खड़काई हाजरा चे जी चे खबर थी काॾे विया इस्माइल काथे आ तो और मुर्स इब्राहिम चे विया ने दावत चे न माखों पुछना कोण थो वञिस बेईमान आहे न कोण थो वञिस चे चरियो आ अथे अकुल अथई कि कोन पी पुट के कदी पुछो पुट में हिकड़ो चे हाँ पी पुट के कोन तो ना है पर इब्राहिम के को यकीन थियो आ अल्लाह मुके हुकुम कियो आ त इस्माइल के कहो चे बस कर जूतो न ठोकिया बेईमान जे अल्लाह हुकुम कयो इब्राहिम के पुट कोन जे ला त पो मुजो केड़ो हक्का जो मानी ला सोचींदी वता हे त हिक पुटरा जे हजारे पुट रब ने हुकुम करे इब्राहिम कोन जे ला तैयार एड़ा धक जरी शैतान केड़ा मथे वाला धक हणदा तरी सोईदो कंदो जदी न तो वता तो फेरनी वता तो चक्कर दी इब्राहिम अलैहिस्सलाम जरी वया शैतान कट लगो इस्माइल के जाई मसलो हल न थियो इब्राहिम जो सामो हो पत्थरन जा ठका मुंह में बीहर ट्रीहर हाने भी विंदो पत्थर खाइंदो जूता खाइंदो आखिरकार जरी मैदान ते पहुंचा पुट के दस्यो कोन थई हाने बई जमीन ते वेठा इब्राहिम पुट जे चेहरे रे तके तो हो मुजा रब केड़ो सोहणो बच्चो दिनो थी पर तुझे नाले ता कुर्बान जे पुट इस्माइल जे जी बाबा फरमाया फलम्मा बलग मासाया काल या बुनैया ओ मुजा पुत्र इन्नी अरा फिल मनाम अन्नी अज़बहुका फंजुर माज़ा तरा काल या अबति फअल मा तुमर सतजिदुनी इंशाअल्लाह मिन साबिरीन जे मुंहिंजा पुट चची बाबा चे वे त सही तो के कीअं वठी आयो आवाज़ त वठ जे बाबा तो के ख़बर आहे कीअं वठी आयो पुट अल्लाह मूंखे हुकुम कयो आहे मुंहिंजो रब सही तुझे ज़िबे करण जे लाइ कुर्बानी जे लाइ पुट अल्लाह जी ज़ात जो कसम अल्लाह मूंखे ॾाढो प्यारो आहे तो जहिड़ो बच्चो सुहिणो रब मूंखे ॾिनो हाणे पाण घुरियो त मूंखां पुट मां त तयार थी आयो आहियां चाकू भी खणी आयो सॼो इंतजाम करे आयो हाणे पुट ॻाल्हि ॿुध मां त कुहण वारो कुसण वारो तूं आहे पुट मां त मुकमल तयार आहियां अल्लाह हुकुम कयो मां हाज़िर वेठो आहियां हाणे तूं पंहिंजी मर्ज़ी ॿुधाए लेटे थो कि न भॼे थो हाउ थो करे कि न थो करे रोए थो कि न ख़ुशियूं थो करे पुट छा थो चवे काल या अबति फअल मा तुमर सतजिदुनी इंशाअल्लाह मिन साबिरीन ओ बाबा अल्लाह जी ज़ात जो कसम पेरणी छो ये कोन कई देर छो कई बाबा हाने मुको पुछण जी का जरूरत काने का जे अल्लाह घुरे तो मुजी जान मुजो सा मुजो खून बाबा बे मां छा पंहिंजे रब खां घुरा मां हाने जो हाने लेटण ला तैयार आ पर मुंजा बाबा गाल बुधू काती के तेज के जान की तकलीफ न थे छो तो मौत दुखियो हुंदो आ ईज़ाऊं ईंदियूं रगू कटजी वेंदियूं चमड़ो वड़जी वेंदो आ तंहिं करे जल्दी मूंखे कोई छॾ मता अल्लाह से कुर्बानी के हटाए ना जल्दी कोई शर्त मुझी कुर्बानी कबूल थे क़यामत जो ॾियारो थींदो सारा नबी ईंदा उन्हनि जा पुट घुमंदड़ हूंदा मां त गिची वढियल हूंदुमि बाबा कुर्बानी वारो हूंदुमि अल्लाह ज़रूर पुछा कंदो ही कंहिंजो पुट आहे इब्राहिम अबा तूं हलियो ईंदे मूंखां पुछा कयो ईंदो ही केरु आहे ही छा ज़िबे थी वियो मां चवंदो रब मां इस्माइल आहे अल्लाह तुंहिंजे हुकुम खे क़बूल कंदे मां पंहिंजी सिसी धर्मदार करे छॾियो आहे बाबा अहिड़ो नबी कोई न हूंदो जे पंहिंजे पुट खे पाण पुछो जे ख़ुदा जे चवण ते मां हाज़िर आहियां उन्ही महिल लेटी बि पियो पर मैं बाबा ॻाल्हि ॿुध मतां चयो मां लथूं हणंदुमि या ॿाहूं लोॾींदुमि या रड़ियूं कंदुमि अबा अल्लाह जी ज़ात जो कसम जे लथूं हणां त बाबे खे लथूं लॻंदियूं मां नाफ़रमान बाबे जो न आहियां पेर कोन चोरींदोमांइ केॾी तकलीफ़ अचे हथनि खे कोन चोरींदोमांइ केॾी तकलीफ़ अचे हथ हणां मतां बाबे खे लॻनि पेर लोॾियां मतां बाबे जी नाफ़रमानी थिए अबा ईअं कोन कंदुमि महिरबानी कर हाणे जल्दी कर इफ़ल जेको ख़ुदा जीअं तोखे हुकुम कयो आहे करणु तुंहिंजो कमु आहे लेटण ऐं कुर्बानी ॾियणु मां इस्माइल जो कमु आहे सम्झो था हे त शुक्र कयो रब साईं पुट जी औलाद असां को हटाए करे बकर ॾिनई मुंहं में घटो ॾिनई मेह ॾिनई त इहो कहो तॾहिं बि तव्हांजो कमु थी पर इन जे लाइ बि तयारु न छो इन जे लाइ बि मुस्लमान तयारु पंजाब बकरियूं कुल 7 या 6 बगो बस का ख़बर ई कान्हे उहो ढोर अहिड़ो ॻोल्हींदा पीढ़ी ते नवाब शाह 7 ॾींहं वेंदा
7 ॾींहं में ॻोल्हे ॻोल्हे साईं ज़रूर बाबा पिड़ीअ खाखर लॻा आस 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 पाए लॻी पई पिड़ी छो 5,000 हिसे में अचनि पिया अड़े तूं 5,000 इस्माइल त पूरी दुनिया जी दौलत कठे करे इस्माइल जो क़ीमत इहो हाज़िर कयो सलाम आहे इब्राहिम अलैहिस्सलाम पुट सुम्ही पियो पुट अहिड़ो सुहिणो जो दुनिया में केरु छा मां तारीफ़ कया नबी केॾा सुहिणा आहिनि सीने ते चढ़े वेठो बाबा काती तेज़ आहे पुट बिल्कुलु तेज़ आहे चए बाबा ॻाल्हि ॿुधो बिस्मिल्लाह करे इस्माइल अलैहिस्सलाम शुरू थी इब्राहिम अलैहिस्सलाम शुरू थियो इस्माइल हेठों पियो आहे रब सबर बाबा काती खबरदार मुंहिंजो मक़सद इस्माइल खे कुहाणो न आहे मुंहिंजो मक़सद आहे उन्हनि पंहिंजी कुर्बानी पेश कई तंहिं करे चमड़े खे बि टुको न ॾिजो काती जो ज़मा के तोबा हुक्म ऑर्डर मथो जो मां की कोहा ॼण पितल ते पियो काती हले ये पत्थर ते जी हले लीको ही न पियो कढी सके रत जो कतरो ही न पियो निकिरे इस्माइल फरमाया बाबा मुंहिंजे चेहरे ते तके थो तोखे रहम अचे थो प्यारे पुट खे ॾिसे थो तोखे रहम अचे थो तॾहिं मूंखे कोहिन कोन थो अबा काती खे तेज़ त कर किताब ईअं बि लिखंदा आहिनि थका ॾेई भराई पत्थर में काती आयो त काती तूं वॾे हेॾे छो न थी हीअं ॼणे त पत्थर बाधो जहिड़े पत्थर खे बाधो कई इस्माइल त नरम चमड़ो आहे चे ॻाल्हि आहे खलील तूं त चवे थो कुह झलील मथो बीठो आहे मूंखे झली बीठो आहे तो जहिड़ा हज़ारे खलील हूंदा मां तुंहिंजो चवण वठंदुसि मां अल्लाह जे कासे पोइ तव्हां खां पुछां थो त हाणे कुर्बानी अची वई आहे तयारी आहे घणो हिसो हुजे 1500 डांद ते हा साईं न पुछ ॾियो कुझु अधु पुछ अधु खां वधीक कटियल अथसि पीढ़ी में सस्ते अघ में मिलेसि थो पोइ मौलवी न वेंदे वॾे केॾे वरी ॾाढ़ियो ॾिस अदा मौलवी साहिब त ॿिया त सही मौलाना दांग भर और चवंदो मूंखे मौलाना चयो थो त वॾी ले थी वई वञा चए ॾिस त सही थोरो कुझु कटियल अथव अधु कोई चव न इहो जाइज़ आहे अरे पिणे जी शरीयत आहे कीअं जाइज़ थी वई कीअं जाइज़ कई दंदल भली कोन ढोर के कन वढा पिया जाइज़ तूं थो करे शइ अहिड़ी वठो पीढ़ीअ तां जो रस्ते सां अचे त माण्हू ॾिसंदा अथसि वाजा कन त सुहिणा वाजो अखियूं अथसि वाजो मथो सुहिणो अथसि पुछ झांग ॾिसो भाॼी ॾिसो घुमे ते चीज़ हुजे का शइ हुजे पोइ लख रुपया तुंहिंजा वञनि तूं एतिरो सोच त काॾे इस्माइल काॾे मुंहिंजो ढोर एतिरो रब महिरबानी कई आहे जो हिन ढोरनि ते ॻाल्हि विधी अथई जे ईअं न हुजे त असां हाल अलाए छा थिए हा मुंहिंजा दोस्त मुंहिंजा प्यारा भाइरो जो इनशाअल्लाह इहा कुर्बानी बि कंदासीं हज़रत मौलाना अब्दुल रज़ाक साहब जन अल्हम्दुलिल्लाह वेठा आहिनि आलिम सगोरा तमामु घणा आहिनि अल्हम्दुलिल्लाह इंशाअल्लाह राह जे काफ़ी हिसे ते जलसो हलंदो कॾहिं होॾे जलसो कॾहिं ही बि मदरसो आहे हिते बि जलसो जो इंशाअल्लाह बाक़ाइदे सां मदरसे सां ताउन अॻिते कंदासीं इंशाअल्लाह कमरा थोरा आहिनि जो इंशाअल्लाह कमरा बि ठाराईंदासीं जो पंहिंजा ॿार बि क़ुर शरीफ़ पढ़ाईंदासीं जो पंहिंजे ॿारनि खे मदरसे में छॾींदासीं तव्हां त क़ुर पढ़नि अल्लाह सभिनी कलमात खे क़बूल फरमाए।